नाज़रीन, सकरन में 3 दिसंबर ख़ासि ॿारनि जे ॾींहुं या आलमी ॾींहुं ते स्पेशल स्कूल पीर ज़ाकिरी सकरन पारां ख़ासि ॿारनि सां गॾु सिंध पब्लिक अकाउंट कमेटी जे चेयरमैन MPA गुलाम कादिर चांडियो जी अॻुवाणी में प्रिंसिपल नज़ीर अहमद कसीराणी जी मेज़बानी में जागरता वॉक कयो वियो, जेको चांडियो पेट्रोल पंप खां शुरू थी शहर जे एम चौराहे काज़ी सरफराज़ मेमन चौक खां थींदो सकरन प्रेस क्लब पहुतो। वॉक में PP अली नवाज़ चांडियो, PTI निसार अहमद परियार, हमदर्द ऑर्गेनाइजेशन जे काज़ी जावेद सनाई, शहरी ताज मोहम्मद मुराद खानज़ादा, सिंध गुरूस जे रज़ा मोहम्मद चांडियो, आशिक़ हुसैन पठान ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते MPA गुलाम कादिर चांडियो ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी उहो एज़ाज़ वञे थो जो हिननि ॿारनि लाइ माज़ूर वारो लफ़्ज़ ख़तमु कराए स्पेशल लफ़्ज़ इस्तेमालु करण जो सिंध असेंबली मां बिल मंज़ूर करायो। हिन चयो त ही ॿार भली कंहिं उज़वे या फितरती तौरु कंहिं नेमत खां महरूम हुजनि, पर अलाह ताला हिननि खे ख़ुदादाद सलाहियतुनि सां नवाज़ियो आहे। MPA इहो बि चयो त मूं हिननि लाइ ख़ासि ॿारनि जे लाइ 5 करोड़ रुपयनि जी लागत सां नई बिल्डिंग मंज़ूर कराई आहे, जंहिंजी तइमीर जो कमु जल्द शुरू कयो वेंदो। नज़ीर अहमद चांडियो वाक में शरीक थींदड़नि जी आजा कई।